अस्सलाम वालेकुम दोस्तों जी और पल जे ड्रामे मोरा जी अपडेट से गॾु हाज़िर थी चुका आहियूं। इन खां पहिरीं असांजे चैनल ते न्यू आहे तो सब्सक्राइब करे हाल ते क्लिक कंदा दोस्तों जी। दोस्तों तो हलूं था पंहिंजी अपडेट जी तरफ़। त हमज़ा जेको आहे ईंदड़ एपिसोड में अलीज़ो खे चवंदो त किथे वेही चांहि पीजे गॾु, त हिते अलीज़ो चवंदी हुनखे त असां ॿिनि में एतिरी वेझड़ाप आहे, अहिड़ो रिश्तो न आहे जो मां तोसां गॾु वेही चांहि पीआं। ऐं हमज़ा अलीज़ा खे चवंदो जेकॾहिं त मां तुंहिंजे बॉस आहियां ऐं मां तोखे चवां थो त मुंहिंजे बॉस हुअण जे नाते तूं मूंसां चांहि पीअण हल। ऐं ॿिए पासे तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त सिकंदर हमदानी जेको आहे त ऑफिस में वेंदो ऐं अलीज़ो जे कमरे में दाख़िल थींदो दोस्तों। ऐं अलीज़ो खे चवंदो तूं मूंखे सुञाणी थी, ऐं चवंदो त तव्हां असांजी माना ऑफिस जॉइन कई आहे न्यू, त मूंखे पंहिंजा पेपर ॾेखारियो कागज़ त मां ॾिसां त तव्हां में केतिरी एहलियत आहे। ऐं हू हुनखां पंहिंजा जेके पर्सनल तंहिं ते अलीज़ो हुनखे पंहिंजा कागज़ ॾेई ऐं हुतां हलण जी कंदी त हू हुनखां ॿांह खां वठंदो ऐं चवंदो बीह हिते। तंहिं ते भरपूर चमाट अलीज़ो हुनखे वाहे कढंदी ऐं चवंदी एतिरो फ्री थियण जी कोशिशि न कर, मां कंहिंसां बि एतिरो फ्री न आहियां थींदी। तंहिं ते हू ॿुधाईंदो हुनखे त मुंहिंजो नालो सिकंदर हमदानी आहे ऐं हमज़ा मुंहिंजो भाउ आहे। सिकंदर खे इहो रवैयो जेको आहे अलीज़ो जो तमामु घणो नापसंदि ईंदो ऐं हुनखे तमामु घणी कावड़ ईंदी, गुस्सो ईंदो दोस्तों। ऐं ॿिए पासे अलीज़ो बि जेको आहे त हमज़ा सां वेझड़ाप वधाईंदी ऐं शादी करण जी कोशिशि कंदी दोस्तों। जीअं ई अलीज़ो ख़बर पवंदी त सिकंदर हमज़ा जो भाउ आहे त हमज़ा सां शादी करण जी कोशिशि कंदी, जीअं हू पंहिंजी भेण जा बदिला वठी सघे, छो त उनजी भेण जी क़त्ल जी वजह सिकंदर ई हुयो दोस्तों। त हाणे हू हुननि खां पलांद वठंदी ऐं हुननि जे घर में रही करे हूअ हिकु हुकुमरान थी वेंदी ऐं हूअ हुननि ते हुकुम हलाईंदी, छो त हमज़ा हुनखे अॻे ई पसंदि करे रहियो आहे दोस्तों। बहितर हुनजी घरवारी थी वेंदी त पोइ त सॼी मिल्कियत हुनजे हथ अची वेंदी ऐं हूअ हुन घर ते हुकुमरानी कंदी दोस्तों। ऐं जीअं सिकंदर संदसि भेण खे तड़पायो ईअं ई हुनखे तड़पाईंदी दोस्तों। त हीअ असांजी अपडेट ॾिसण ऐं ॿुधण लाइ सब्सक्राइब कयो असांजे चैनल खे। ख़ुदा हाफ़िज़ दोस्तों।